नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। हमारे कंडियारो खबर ॾिनो कंडियारो भरिसां कोट फोटो पवन जे रवासी सिकंदर पवर कोट कंडियारो पुलिस ऐं बिरादरी जे बासनि जी मुबैना जातियुनि ख़िलाफ़ न्याणी समीना मोमल पुट बशीर सां चौथे ॾींहुं बि प्रेस क्लब पहुची साफ़िन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हिननि चयो त बिरादरी जे बासर बिना जवाज़ जीअण जंजाल करे छॾियो आहे। बासर रोज़ानो घर ते हमला कराए असांखे हिरासा करे रहिया आहिनि। हिननि चयो त 4 ॾींहं अॻु बासर बचियल ऐं संदसि पुटनि ज़मीन ते वियल मुंहिंजी न्याणी समीना खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण जी कोशिश कई। बासर मूंखे ऐं मुंहिंजी न्याणी समीना खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। ज़ख़्मी हुजण करे गुज़िरियल 4 ॾींहंनि खां अस्पताल में दाख़िल आहियूं। रिपोर्ट दाख़िल हुजण बावजूदि पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। पुलिस रिश्वत वठी बासरनि जी धुर बणिजी वई आहे। हिन दाइंदे चयो त बासर मूंखे ॻोठ मां लॾाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। ग़रीब मिस्किन हुजण करे केरु बि मदद करण वारो न आहे। 4 ॾींहंनि खां एहतिजाज कयो आहे पर दाद रसी न थी आहे। उल्टो मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन IG सिंध SSP नौशरो फिरोज़ हद जे चूंडियल नुमाइंदनि समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साण इंसाफ़ करे बासर जे ज़ुल्म खां बचाए वञे, न त ॿी सूरत में न्याणियुनि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।